अस्सलाम दोस्तों, अज जे लतीफ़े में मां आहियां तव्हांजो पंहिंजो होस्ट मामो मजनू। उम्मीद आहे तव्हांखे असां लतीफ़ा ज़रूरु वणंदा हूंदा। जेकॾहिं असां लतीफ़ा तव्हांखे वणनि था त बिराए महिरबानी असांजे चैनल आशिक़ नवाज़ कॉमेडी खे ज़रूरु सब्सक्राइब कजो ऐं बेल जे आइकन खे बि ज़रूरु टैप कजो, छो त असांजी अचण वारी हाणे वीडियो हर वीडियो थियण वारी आहे ॾाढी मज़ेदार। दोस्तों, उस्ताद ऐं शागिर्द, उस्ताद जी अज़मत खे केरु नथो सुञाणे। उस्ताद उहो हूंदो आहे जेको उस्ताद ई रहंदो आहे ऐं शागिर्द जे करे गैरत वारो हुजे त उहो पढ़ी लिखी वज़ीर आज़म बि थी वेंदो आहे। जेकॾहिं उस्ताद सारे बि शर वांगुरु हूंदो आहे त पोइ शागिर्द जा बारदाना कढी छॾींदो आहे। उहो शागिर्द हीरोनी चरसी मवाली या बिशनी थी वेंदो आहे। दोस्तों, हिकिड़ी क्लास में हिकिड़ो उस्ताद वेठो, हुन पंहिंजे शागिर्द खे सॾु करे चयो, अरे डबरा जल्दी में ॿुधाए त पाकिस्तान जा उहे कहिड़ा भेण भाउ आहिनि जिन्हनि जे करे पाकिस्तान जो नालो पूरी दुनिया में मशहूरु थियो आहे। त शागिर्द चवणु लॻो, उस्ताद उहे भेण भाउ जिन्हनि जे करे पाकिस्तान जो नालो जिथे किथे रोशन थियो आहे, उहे भेण भाउ अथई काइदे आज़म मोहम्मद अली जना ऐं फातिमा जना साहिबा। त उस्ताद चयो, वाह डबला वाह, तूं त बिल्कुलु लाइक़ु छोकिरो आहे। हाणे ॿुधाए त उहे कहिड़ा भेण भाउ आहिनि जिन्हनि जे करे असांजे पाकिस्तान जो नालो हर हंध ते बदनाम थियो आहे। त डबलो हेॾे होॾे सोचणु लॻो, सोचण खां बाद चवणु लॻो, उस्ताद उहे भेण भाउ जिन्हनि जे करे पाकिस्तान जो नालो पूरी दुनिया में बदनाम थियो आहे, उहे भेण भाउ अथई रहमान मलक ऐं वीना मलक। हेॾे उस्ताद चवणु लॻो, छुरा वीना मलक ऐं रहमान मलक इहे भेण भाउ थिया कीअं? चए साईं, तूं छॾ इन किसे खे, हेॾो बि मलक वठि हेॾो बि मलक वठि, थिया न पाण में भेण भाउ।